बिरशाह में ॿिनि पुरत नौजवाननि ते CIA पुलिस पारां कयल तशद्दुद ख़िलाफ़ शटरबंद हड़ताल कई वई आहे। शहरन पारां शाही बाज़ार, दरगाह चाढ़ी, दंबूरे चौक, स्टेशन रोड, अल्लाह वाला चौक, शाह हबीब चौक ऐं ॿियनि हंधनि ते दुकान ऐं ॿियो समूरो कारोबार बंदि रखी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। दुकानदारनि लाला ख़ैर मोहम्मद राहू, सरवर राजपूत, लियार मल, ग़ुलाम कादिर बुरड़ो ऐं ॿियनि चयो आहे त कुझु ॾींहं अॻु बिरशाह में CIA पुलिस पंहिंजे साथारी जे चुर्च ते ॿिनि पुरियतनि नौजवाननि ते चोरीअ जो कूड़ो इल्ज़ाम मढ़े गुल बुरड़ो ऐं मंठा लाखो खे CIA पुलिस हवाले करे मथनि बिना कंहिं सबब जे वेशियाणो तशद्दुद करायो हो। उन्हनि चयो त वाक़े में मुलविस CIA पुलिस जे अमलदारनि ऐं संदसि साथारी ख़िलाफ़ केस दाख़िल न कयो वियो आहे। नई पुलिस पारां तशद्दुद जो निशानो बणियल नौजवाननि खे इलाज लाइ मेडिकल लेटर जारी कयो वियो आहे, जेका इंतिहाई अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे। उन्हनि सिंध DIG हैदराबाद ऐं SSP मटियारी खां मुतालबो कयो त नौजवान पुरियतनि ते कयल ॾाढ जबर ऐं तशद्दुद जो फौरी तौर ते नोटिस वरितो वञे ऐं वाक़े में मुलविस CIA पुलिस अमलदारनि ऐं संदनि साथारी ख़िलाफ़ शफ़ाफ़ जांच करे मथनि सख़्त क़ानूनी कार्रवाई कई वञे।